जो हुक्म मिलियो आहे इन ते अमल करियो पाड़े जा हक़ अदा करियो माइटनि जा हक़ अदा करियो माउ पीउ जो हक़ अदा करियो नंढे वॾे जी साञा ऐं अदब करियो इहा सभु मूं रब जो हुकुम आहे खाली तस्बीह फेराइण सां कम कोन थींदो अल्लाह रब्बुल आलमीन के राज़ी करण लाइ अल्लाह तो फरमाए इल्लल्लज़ीना भला माण्हू केरन तारीफ़ रब कुरान में पियो करे मदीने जी मीर फरमायो अल्लाह उहा करीम रब्बा जेकी 5 टाइम नमाज़ पढ़ण वारो माण्हू मिसाल ॾिनी मुंहिंजे सोने नबी 5 टाइम नमाज़ पढ़ण वारो माण्हू आहे नेकोकार माण्हू आहे ग़रीब परवर माण्हू आहे सुभान अल्लाह हिकिड़ी नमाज़ नथो छॾे बांग जे सॾ खां अॻु मस्जिद में वेहण वारो हो पर सुभान अल्लाह पछाड़ी इंसान जी थींदी आहे को बीमार थी पवंदो आहे टंग भॼी पवंदी आहे कमज़ोर थी वेंदो आहे किनी जी नज़रूं वेंदी हलियो हन वो हलण खां थर थी खट जे हवाले थी वेंदा आहिनि सुभान अल्लाह उथण जहिड़ा कोन हूंदा आहिनि मस्जिद अचण जेड़ा कोन हुंदा ने इबादत करण जेड़ा कोन हुंदा हन ये उम्मत जो शान पे समझाया तो मुझे रब केड़ो प्यार कयो आ तो मु गुनाहगार असा तवा पंजे अमल न खे ॾिसो हुडा मुझे रब जो कुर्ब ॾिसो बांग जो टाइम थे तो बुध जा बांग जो टाइम थे तो हु माण्हू पढ़ो आ जेके 5 टाइम जमात असां नमाज़ पढ़ंदो हो उहा माण्हू पोड़ो आहे हाणे खट ते पियो आहे टंग भॼी पई आहे उहा अहिड़ो पोड़ो आहे जे चेल झुरी पई आहे अहिड़ो पोड़ो आहे जे गोॾनि खां हली नथो सघे अखियुनि खां वीचारो वेही रहियो आहे हाणे मस्जिद जहिड़ो कोन्हे नमाज़ पढ़ण जहिड़ो कोन्हे उथण जहिड़ो कोन्हे पेशाब झलिजे कोन थो अहिड़ो बीमार लाचार पियो आहे हदीस में मुंहिंजे सोने नबी इन आयत जी तफ़सीर में फरमायो इल्लल्लज़ीना आमनू आमिलु सालिहात जिने माना दो चंगा अमल पेरी जिंदगी में कया नमाज़ो रोज़ा कया हाण जे खट जे हवाले आ बांग मस्जिद में आई आ तो उथे कोन थो उथण जेड़ो कोने हलण जेड़ो कोने पियो खट ते आ रब्बुल आलमीन फरमाइंदो ओ मलाइको जी मुंहिंजा रब जी लिखो सही नमाज़ पढ़े पियो गाल हयो तो सही आ रहा है मलाइक जेके न उहा ने मलाइक रब जा ताबेदार हाकिम जी हुक्म मञण वारा पर उन्हनि खे आर्डर त ई आहे त गुनाह करे त गुनाह लिखो नेकी करे त गुनाह नेकी लिखो हाणे हिन नेकी का कई कान उथियो कोन वुज़ू कान कई नमाज़ पढ़ी कान रब चवंदो लिखोस नमाज़ ए मुंहिंजा रब हिन कथ नमाज़ पढ़ी उथियो ई कोन्हे खट तां हिन वुज़ू कयो ई कोन्हे मुंहिंजा अल्लाह हे मस्जिद ॾांहुं वियो कोन्हे पर घर में बि खट ते बि त कोन पढ़ी आई आहियां सवाल आहे वॾी ॻाल्हि आहे उन टाइम ते मुंहिंजे सोने नबीअ जी हदीस आहे तफ़सीर जे अंदरि लिखियलु आहे मुझे सोने नबी फरमायो जेॾी महिल सवाल कन था या रब्बुल आलमीन किथे हिन नमाज़ पढ़ी आहे हीअ तूं पियो लिखाए त नमाज़ जमात सां पढ़े पियो लिखोस हिन जे खाते में मुंहिंजा अल्लाह इन पढ़ी कान्हे का अल्लाह फरमाए थो पहिरीं जवाब ॾियो त हिनखे बीमार कंहिं कयो आहे पहिरीं पढ़ंदो हो चवंदा मलाइका हा रब्बा असीं गॾु हुआसीं खुले ते वेठा न मलाइका ही लिखंदा अल्लाह उन्हनि खां ई शायदि वठंदो पुछंदो भला ॾियो ख़बर त इहा पहिरीं नमाज़ पढ़ंदो हो या न सुभान अल्लाह अहिड़ी थकल वेठी आहे जे सुभान अल्लाह रुगो खत अचे त खाऊं तो क़ुरान ॿुधी बि मोमिन जे वातां सुभान अल्लाह अचणु खपे शायदि उन्हनि खां पुछंदो रब जेकी 24 कलाक गॾु मलाइका न उन्हनि मलाइकनि खां अल्लाह पुछंदो मलाइको ॾियो ख़बर पहिरीं नमाज़ पढ़ंदो हो कन या अल्लाह हिकिड़ी कोन छॾींदो हो
जमात सां पढ़ण वारो मुर्श हो इबादत जो वॾो शौक़ीन हो अल्लाह फरमाए थो त हाणे मूंखे जवाब ॾियो त इनखे खट हवाले कंहिं कयो आहे फकियूं तॾहिं फ़र्क़ कनि जॾहिं अमर थिए अल्लाह कुरान पाक में फरमायो इल्लल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात चंगा अमल कया जिनी चंगा अमल क्या मुंहिंजा रब अमल चंगा बराबर नमाज रोज़ा कंदो हो चंगा अमल क्या लहुम अजरुन गैरु ममनून बे जगह ते फरमाए त इल्लल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात व तवासौ बिल हक़ उन हक़ खे मञई कलमो पढ़ी नमाज पढ़ी अल्लाह जी ज़ात के हक़ अल्लाह कुरान में चयो त पाण मो रब जे हक़ के मञई ऐं उन सां गॾो गॾ जिनी सबर बि कयो वतवासौ बिस्सबर खत ते पियो आहे छा कई